कराची में सामूंडी हवाओं बंद गर्मी वध खां वध 37 डिग्री रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब पहिरीं जो किथे किथे गजगोड़ सां बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिब अॼु इस्लामाबाद, पंजाब, केपी, बलोचिस्तान, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में किथे किथे मींहुं पइजी सघे थो। कराची इलाके कोरंगी सनती एरिया में इलेक्ट्रॉनिक्स फैक्ट्री जे लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो। कूलिंग जो अमल जारी। रेस्क्यू इख्तियारनि मूजिब वाक़िए में को जानी नुक़सान नाहे थियो। अमेरिकी कांग्रेस में पाकिस्तान काक्स जी सरबराह शीला जैक्सन ली फोत थी वई। शीला जैक्सन ली कैंसर में मुब्तला हुई। बांग्लादेश में शागिर्दनि जे मुज़ाहिरनि दौरान चक्रनि में 105 माण्हू मारिजी वञण खां पोइ कर्फ्यू लागू। फ़ौज तलब, मोबाइल फोन, इंटरनेट ऐं ट्रेन सर्विस मुअत्तल। न्यूज़ चैनल्स बंद। पुलिस ऐं शागिर्दनि में झड़पुनि दौरान 2500 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका। ऐं चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी जे 97वीं सालगिरह जी तक़रीब। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा पारां चीन ऐं तरक़ी इलाक़ाई अमन इस्तेहकाम में PLA जे किरदार जी वाखाण। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा ख़ुसूसी मेहमान तौर पीपल्स लिबरेशन आर्मी जी सालगिरह जी तक़रीब में शरीक। ISPR जो चवणु आहे त चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो तक़रीब खे ख़िताब। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी चीन जे वेझनि ऐं भाइरनि लाॻापनि ते रोशनी विधी।